नासिन पनोआकिल शहर जो केंट रोड भी इंतजामी लापरवाही सबब शहरियुनि लाइ मथे जो सूर बणियल आहे। ठेकेदार रोड जो मरमती कम अध में छॾे भॼी वियो आहे, जंहिं करे शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मोहजण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कयो आहे अयाज़ शेख। सखर ज़िले जो वॾो तालको पनोआकिल हूअं त अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे, पर पीपल्स पार्टी जे टिनी दौरे हुकूमत में पहिरियों भेरो ठहंदड़ शहर जा रोड रस्ता बि जियालनि ठेकेदारनि जे रहमो करम ते छॾियल आहिनि। पनोआकिल जे विच शहर सिविल कोर्ट खां ईदगाह चौक तां थींदो सिनेमा रोड समेत चूंगा स्टॉप ताईं ठहंदड़ रोड जो कमु ठेकेदार पारां अध में छॾे रस्ते ते पत्थर ऐं ॿूरो हारे फरार थी वियो आहे। रोड जो मरमती कमु अधको ऐं पत्थरनि सबबि शहरी वॾे अज़ाब में मुबतला आहिनि ऐं ट्रैफ़िक जाम रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। इन सिलसिले में हितां जे शहरनि आवाज़ टीवी आॾो करप्ट ठेकेदार ख़िलाफ़ दहाईंदे चयो त रोड अवां जो का पंहिंजो ॾिसो था, ही शहर जो जेका रोड आहे उन में जेका पंहिंजो ठेकेदार खे महीना जेका आहे थी विया नी पत्थर उछलाए हुनजे मथां जेका आहे पंहिंजो ख़ाली जेका आहे पाउडर उछलाए करे जेका वियो हलियो ऐं हिन महिल त जेका आहे ज़ाहिर कोन्हे ऐं उन मिटी दर्द धूड़ जे करे जेका आहे माण्हू तमामु जेका आहे घणा परेशान आहिनि। माण्हू जेका आहे बीमारियुनि में जेका आहे मुबतला जनता का जेका आहे, पर को बि जेका आहे पंहिंजो ॿुधण वारो तयारु कोन्हे। ॾाढी तमामु मिटी आहे ऐं हिते चवण वारो ऐं पुछण वारो कोई बि न आहे। जेके जीअं सम्झ में अचे थो उअं ई करे थो। ग़रीब माण्हू मिस्किन काॾे वञे, हिकु महांगाई जो ज़ोर आहे, ॿियो बीमारी वेझो हल काॾे वञो। डॉक्टर ॾे वञूं त 2-3 हज़ार डॉक्टर थो वठी वञे पियो। ग़रीब माण्हू त सभनि मसइलनि में मुतालबो इहो ई आहे त बसि जेतिरो थी सघे वॾनि खे त रेतरे ठाहे वठनि रोड ऐं असांजे लाइ बि सहूलियत थी वञे, अवाम लाइ बि सहूलियत थी वञे। बीमार में आहिनि माण्हू, मिटी में बीमार लॻा पिया आहिनि, मरण था, तकलीफ़ में आहिनि। ठेकेदार नज़र ई नथो अचे, महीनो थियो आहे हिनखे पियो आहे मिटी में, माण्हू परेशान आहिनि। मुतालबो इहो आहे रोड जल्दी से जल्दी ठहणु घुरिजे त माण्हू इन तकलीफ़ मां आज़ार मां निकिरनि। जेको आहे सो नौकरनि वारनि माण्हुनि खे सुबुह जो टाइम ते पहुचणो पवे थो पियो, उनजो टाइम मिस थी वञे थो पियो, उहे टाइम ते पहुची कोन था सघनि पिया। रस्तनि में वॾी असांखे रुकावट थिए थी पई। तमामु ख़राबु लॻा पिया आहिनि ऐं रोड रस्ता जेके बि पत्थर विछाए विया आहिनि, पहिरियों त रोड ख़राबु हुयो, मिटी हुई, हाणे पत्थर विछाया आहिनि, गाॾियूं पंचर, उन खां पोइ तकलीफ़ छा कजे। ठेकेदार ख़बर न आहिनि, घुमनि अलाए काॾे विया आहिनि। महिरबानी करे असां अपील कयूं था गवर्नमेंट खे असांखे रस्ता ख़ूबसूरत ऐं सुहिणा करे ठाहे ॾियनि। शहर आहे सिटी पनोआकिल, हिते पूरी सिंध जा शागिर्द पढ़णु अचनि था पनोआकिल में। एॾो वॾो बहितरीनु शहर आहे, कैंट जो शहर आहे ऐं तालीम जे लिहाज़ सां पूरे पाकिस्तान में पनोआकिल मशहूरु आहे। महिरबानी करे शहर जी साफ़ सुथराई जो ख्यालु रखियो वञे। मौजूदा सूरत हाल मूजिबि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तक तां चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले ऐं तालका इंतिज़ामिया खे घुर्जे त ॼाणायल ठेकेदार खे पाबंद बणाए रोड जो अध में छॾियल मरमती कमु मुकमल करायो वञे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ टीवी न्यूज़, पनोआकिल।